तलहार शहर में रेवेन्यू अमलदारन पारां मुबैना तौर 75 एकड़ ज़मीन जा खाता तब्दील करण खिलाफ शटरबंद हड़ताल करे धरणो है पियो। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद हुसैन गोपाल। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं तलहार जी मेन क़ौमी शहर ते, जिते वापारियुनि ऐं शहरियुनि पारां मुतालबनि जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो आहे। अचो तिन्हनि वापारियुनि ऐं शहरियुनि सां ॻाल्हायूं त असांखे छा था ॿुधाइनि। तक़रीबन 75% तलहार शहर के विकिणी मुख़्तियारकार तपेदार वॾी रिश्वत वठी हितां पंहिंजूं बदलियूं कराए भॼी विया आहिनि। महिरबानी करे DC खे असांजी अपील आहे त असांजे इन एहतजाज खे नज़र में रखी असांजा खाता ऐं हुननि जा खाता रद्द कया वञनि। धरणे जो मक़सदु ही रेवेन्यू डिपार्टमेंट जेको ही हिकिड़ो प्रॉब्लम कयो सॼे तलहार शहर सां, ऐं असीं इहो मुतालबा कयूं था आला इख़्तियारनि खां त ही इन सॼे मामले जी जांच कराई वञे, जंहिंजो हक़ हुजे हुनखे ॾिनो वञे। अॼोको असांजो जेको ही स्ट्राइक जेका आहे तलहार में जेको आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जे तरफ़ां जेका आहे मां करप्शन कई वई आहे, जंहिंमें उन्हनि तक़रीबन 75 एकड़ जी जेका आहे कमर्शियल एराज़ी जेका आहे उहा हिकिड़ा खोती खाते जे ज़रिए जेको आहे ॿियनि माण्हुनि खे रखी ॾिनी आहे। तलहार शहर में वॾी करप्शन थी आहे जेके रेवेन्यू डिपार्टमेंट कई आहे। इन में तक़रीबन ईअं सम्झो त तलहार जो 75% सॼो जेको फ्रॉड करे राति जे विच में उनजा खाता चेंज करे करप्ट कामोरनि, जंहिंमें सुपरवाइज़र मुख़्तियारकार AC शामिल आहिनि, उन्हनि जूं सयूं आहिनि, ऐं हुन शइ खे हिननि 2-3 महीना ईअं दॿाए छॾियो जीअं त को ख़ैराती मिल्कियत हुजे। रेवेन्यू अमलदारनि जंहिंमें अॻूं AC मुख़्तियारकार DC सभिनी गॾिजी वॾो फ्रॉड करे तलहार शहर जी 75 एकड़ सिटी जी, तव्हां छा था सम्झो हिकिड़े फुट जी अहमियत हूंदी आहे त 75 एकड़, जंहिंमें तक़रीबन मुकमिल शहर अची थो वञे, जंहिंजूं प्रॉपर्टियूं जेके पुराणा माण्हू वेठल हुआ जेके अञा ताईं तमामु माना परेशान आहिनि त हीअ आख़िर हीअ हेॾो फ्रॉड कीअं थियो। हीअ हिकिड़े माण्हू जे खातो बदिलाइण जे हथ में न आहे, हीअ हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में वॾी गैंग आहे। इनमें वॾा रेवेन्यू अमलदार ऑफिसरनि जा वॾा ऑफिसरनि जा हथ आहिनि। 70-80 साल जूं प्रॉपर्टियूं बचाइण जे लाइ जेका जिदोजहद शुरू कई आहे, हीअ जेको धरणो आयो आहे एहतजाज कयो आहे, इन जो दाइरो अञा वसी थींदो त हुन में बि असीं गॾु हूंदासीं। बदीन DC ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं, ऐं मतिलबु त अणॼाणायल मुदे ताईं शहर बंदि थी सघे थो। जॾहिं का शइ रही कोन त बाक़ी पोइ शहर में रहण जो कमु कहिड़ो। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार। वाहिद पांदी में